श्याम सुंदर श्री कृष्ण चंद महाराज चवंता त जेके भगत निष्काम भाव सां मुंहिंजो सदा भजन कंदा आहिनि उन्हनि खे मां पाण ई प्राप्त थी वेंदो आहियां। समझो था केॾी सुंदर ॻाल्हि आहे। जेके भक्त निष्काम भाव सां बिना इच्छा स्वार्थ जे भगवान खे सदा यादि कंदा आहिनि उन्हनि खे मां पाण ई प्राप्त थी वेंदो आहियां। पर जेके निरंतर यादि कंदा आहिनि भगवान खे श्रद्धा सां, ये न सोचो कि असां हिकु माला फेरींदा आहियूं त पोइ बसि भगवान साम्हूं बीह रहंदा अची। जेके खोइजी वञनि भगवान जे यादि में, चओ हरे कृष्ण। मूं सां श्लोक चवायो, अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ तस्याहं सुलभः पार्थः नित्ययुक्तस्य योगिनः नित्ययो तस्य योगिनः। भगवान चवनि था त जेके हिकु चित सां लगातार निरंतर मूंखे रोज यादि कंदा आहिनि, हे अर्जुन मां उनखे मिलंदो त आहियां पर कीअं? सुलभ सुलभ, जेको सरलता सां लभजी वञे त मां उन्हनि खे सरलता सां मिली वेंदो आहियां। उन्हनि खे ॻोल्हणो न पवंदो आहे मुंहिंजे दर्शन जे लाइ, मूंखे पाइण जे लाइ। भगवान चवनि था, हे अर्जुन जेसि तक श्रद्धा सां भरियल जेके सकामी भगत आहिनि ॿियनि देवताउनि जी पूजा कंदा आहिनि से बि मूंखे ई पूजींदा आहिनि, छो त हुननि जी अहिड़ी पूजा विधिअ खां परे अज्ञान वारी आहे। चओ हरे राम। भगवान कंहिंजे लाइ था चवनि? जेके भगवान कृष्ण जी भक्ति न करे देवताउनि जी पूजा कंदा आहिनि। 9 अध्याय अथव भगवत गीता जो, ॾिसो तव्हां बि पढ़ो। ऐं श्री कृष्ण भगवान चवनि था त जेके मूंखे छॾे करे ॿियनि देवताउनि जी पूजा कंदा आहिनि से बि मूंखे ई पूजींदा आहिनि, छो त उन्हनि जी अहिड़ी पूजा विधिअ खां परे अज्ञान वारी आहे। छो त सभिनी यज्ञनि जो स्वामी बि मां ई आहियां, पर हू मूंखे तत्व सां यानी ज्ञान सां रहस्य सां न ॼाणंदा आहिनि, तंहिं करे वरी वरी जन्म वठंदा आहिनि। चओ हरे कृष्ण। भगवान खे छॾे करे देवताउनि जी पूजा, वरी भगवान चवनि था मुंहिंजी पूजा आहे। इन जो मतिलबु छा आहे? इहो त ईअं मतिलबु थी वियो जीअं कोई हिकिड़ो लोटो भरे अचे गंगा जी जो ऐं उन गंगा जे लोटे जी पूजा करे और गंगा मैया जी पूजा न करे। चओ हरे कृष्ण। त गंगा मैया त खिलंदी त पुट तूं जंहिंजी पूजा तो करे उन लोटे में त मुंहिंजो थोरो सो जल आहे, हिते त मां संपूर्ण रूप में आहियां। इहा ई ग़लती इंसान कंदो आहे जेके न पहचानींदा आहिनि भगवान जे। कॾहिं सत्संग न कयो अथऊं, सत्संग न कयो अथऊं, कॾहिं भागवत न पढ़ियऊं ॿुधऊं, न गीता सम्झा, न रामायण पढ़ियऊं, न कोई वेद शास्त्रनि जो कंहिं सतगुरनि खां ज्ञान वरितऊं। ईअं ई काथे लॻी आहे ऐं पोइ काथे बि लॻा सुठी ॻाल्हि आहे, देवताउनि जी त असां बि पूजा कंदा आहियूं, हा न। लेकिन इन जो मतिलबु इहो न आहे कि भगवान जी भक्ति न कजे। त पोइ भगवान खे अलॻि सम्झंदा आहिनि, पोइ उन्हनि में कट्टरवाद अची वेंदो आहे। असां श्री कृष्ण खे न मञींदा आहियूं, असां फलाणे देवता जा पुजारी आहियूं, असां हिन देवता जा पुजारी आहियूं, हा असां हिन खे पूजींदा आहियूं। अरे उन्हनि खे पूजो, भगवान जी भक्ति सत्संग कहिड़ो ॾोह कयो? चई न, असां दर दर ते न वेंदा आहियूं, हिकु ई दर ते वेंदा आहियूं। चवण में जवाबु कीअं कि हा वॾो कोई वीचारो विश्वासी माण्हू हूंदो, पर श्री कृष्ण भगवान चवनि था इहे मूर्ख आहिनि, अज्ञानी। छो जो सभिनी देवताउनि में जेकी बि अंश आहे उहा भगवान कृष्ण जी आहे। तव्हां पिछले अध्याय में ध्यान सां ॿुधो, वासुदेव सर्वम, पाणी में रस उन जो आहे, अग्नि में तेज उन जो आहे, अन्न में अमृत उन्हनि जो आहे, वनस्पतीअ में स्वास्थ्य उन्हनि जो आहे, सभु कुझु उन्हनि जो आहे। त माण्हू
सभिनी देवताउनि खे प्रणाम कनि, श्रद्धा रखनि, भले पूजा कनि, सुठी ॻाल्हि आहे, पर भॻवान खे त न छॾनि भाई, उन्हनि जी भक्ति त न छॾनि, छो जो आख़िर त उन्हनि खे मोक्ष मुकुंद ई ॾींदो, देवता न ॾींदा। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। भाङनि में कथा ईंदी आहे कि गुरुनि जे वंशावलीअ में वञनि पिया माता जे दर्शन जे लाइ हिकिड़ा योगी, उन्हनि सां गॾु गुरु सिख बि हलिया, गुरु नानक देव जा सिख हलिया। पोइ बणिया त राति जो उन्हनि जे सपने में देवी माता आई ऐं चवण लॻी, पुट तुंहिंजे यात्रा सां मां परसन आहियां, पर तूं हिकु कमु कर। कहिड़ो माता? तूं मुंहिंजे दर ते न अच। माता मां तव्हांखे श्रद्धा सां पूजींदो आहियां। हा पुट, पर तूं हिन महिल वापसि वञ ऐं हिन जॻह ते गुरु नानक देव महाराज अथई, तूं उन्हनि जी शरण वठ। चओ हरे राम। तूं मुंहिंजी सेवा कई आहे, इन करे मां तोते राज़ी थी आहियां, तूं उन्हनि सतगुरनि सां जुड़ त तोखे मुक्ति मिलंदी। इन तरह सां उन्हनि खे माता राह ॾेखारी। श्री कृष्ण भगवान चवनि था कि जेकी बि पूजाऊं थींदियूं, जेके बि असां देवताउनि जी पूजा कयूं था, यज्ञ था कयूं, हवन था कयूं, तप था कयूं, शुभ कर्म था कयूं, दान था कयूं, उन्हनि सभिनि जा मालिक भगवान आहिनि। इन करे घुमी फिरी करे जो पहुचे त सिधो ई पहुचे। चओ हरे राम। जहिड़ी तरह सां बाज़ार मां कंहिंखे दरबार साहिब अचिणो आहे, उहो बाज़ार मां अचे, या उहो ईअं करे बॉम्बे हली वञे, बॉम्बे मां दिल्ली वञे, दिल्लीअ मां वरी रायपुर अचे, रायपुर मां बिलासपुर, बिलासपुर मां चकरभाटा, चकरभाटा मां दरबार। त आयो त दरबार उहो बि, लेकिन कोई समझदारी त न थी आहे, समय गंवाई न, ऐं केॾी तकलीफ़ कई, केॾो ख़र्च कई। बसि ईअं ई आहे, भॻवान खे छॾे करे जेकी ॿी पूजाऊं असां कयूं था, उहे ईअं आहिनि त भॻवान जी ई, पहुचंदियूं भॻवान वटि, उन जा मालिक भॻवान आहिनि, उद्गम भॻवान आहिनि, लीन भॻवान आहिनि। भॻवान जे अलावा ॿियो आहे छा? परम तत्व त भॻवान आहिनि न, सभु कुझु। त उन खे छॾे करे हे त उअं ई थियो कि कंहिं वॾे कंहिं गुरुनि जी जेको पूजा न करे, उन्हनि जे चेलनि जे चेले जी पूजा करे, ऐं गुरुनि खे छॾे छॾे। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। श्री कृष्ण गोविंद। श्री कृष्ण गोविंद। सिखो, वंश खां सिखो भगवान जो नाम जपण। अकेले वंश जी आवाज पूरे दरबार में गूंजे थी, तव्हांजी आवाज ई नथी अचे, तव्हां सभिनि खां नंढो आहे हिते, तव्हांजी आवाज आहे, वंश जेतिरी आवाज कोन थी अचे तव्हांजी। बालक जेको वेठो आहे, उल्टो हुनखे ॾिसी खिलो था तव्हां। खिलण त हुनखे खपे तव्हांजे मथां। हरे राम। हा, ईअं उत्साह सां तव्हां आवाज खणो न भॻवान जी, तव्हां था चओ हरे राम, हरे कृष्ण, ऐं चए थो त हुन ते खिलो था, कीअं थो चए पियो जोर जोर सां। श्री कृष्ण गोविंद। जा त वरी तव्हांखे बि हिकु माइक ॾिजे, सभिनि खे, सभु माइक ते ई चओ। भगवान चवनि था पिया, हे 9 अध्याय तो हलेव। मतिलबु इहो त देवताउनि जी पूजा करण वारा देवताउनि खे प्राप्त थींदा। ठीकु आहे? चओ हरे राम। पितरनि जी पूजा करण वारा पितृलोक वेंदा, पितरनि खे प्राप्त थींदा। जीवन जी पूजा करण वारा जीवन खे प्राप्त थींदा। ऐं मुंहिंजा भक्त जेके मुंहिंजी पूजा कंदा आहिनि त मूंखे ई प्राप्त थींदा आहिनि। हरे राम। तंहिं करे मुंहिंजे भक्तनि जो वरी जनम न थींदो आहे। हे अर्जुन, मूंखे पूजण में इहा सवलाई आहे। कहिड़ी सवलाई आहे? कि पत्ता, गुल, फल या पाणी, कुझु बि हुजे, भक्त जेके मूंखे प्यार सां अर्पण कंदा आहिनि,
उहो प्रेम सां भरियल शइ तुरंत मां तत्काल खाई छॾींदो आहियां। चओ हरे राम। चवनि था अगरि तोखे फल मिलनि था सुठी ॻाल्हि आहे, फल न मिलिया हिकिड़ो गुली काथो मिलियो तूं गुली चढ़ाए, मां उन ते बि राज़ी आहियां। अगरि उहो बि न मिलियो, तुलसी पत्र मिलियो, उहो त मूंखे सभिनी गुलनि फलनि खां वधीक आहे, तुलसी पत्र चढ़ाए। उहो बि न मिलियो त भॻवानु चवनि था पाणी त मिलंदे, तूं त रोज़ पीअंदो आहे न ॾींहं में 10 बार, हिकु बार मूंखे बि त पीआरे थो सघे। तॾहिं श्री कृष्ण भॻवानु चवनि था तोखे जेको वस्तुअ सां मतिलब ई न आहे। ही त भॻवान 4 नाला खया आहिनि, पत्रम पुष्पम फलम तोयम, हा न, तोयम यानी पाणी। लेकिन अगरि कोई हथ बि जोड़े त भॻवान उहे बि स्वीकार कंदा। पर हे ग्रहण करण वारी शयूं, खाइण वारियूं, इन करे भॻवान चवनि था मां तुरंत खाई छॾींदो आहियां। हिकु बि कोई व्यंजन न चयो आहे भॻवान कि मूंखे कोई पकोड़ा खाराए हा, या कोई मूंखे मक्खन खाराए हा, या मूंखे फुल्को खाराए हा, चांवर, कुझु न चयो आहे। छा चयो आहे भॻवान? चओ पत्रम पुष्पम फलम तोयम यो मां भक्त्या प्रयश्यति। चवनि था पत्र यानी तुलसी पत्र थियो, पर ज़रूरी न तुलसी पत्र, भॻवान पत्र ई चयो आहे। द्रौपदी माता साग जो पत्तो खारायो। चओ हरे कृष्ण। हाणे तव्हां त सभु ज्ञानी आहियो, तव्हां कई बार तव्हां कथाऊं ॿुधियूं न, हा न भाई। त द्रौपदी माता वटि दुर्वासा महाराज आया, दुर्योधन जे भड़काइण ते 10,000 चेला गॾु वठी आया। चओ जय श्री कृष्ण। 10,000 चेला, ऐं ख़बर हुअसि त जिन महिल रोटी खाई वठंदी आहे माता द्रौपदी, उन वटि हिकिड़ो अक्षय पात्र हो, सूर्य भॻवानु ॾिनो हो द्रौपदी माता खे, कि जिन महिल तूं भोजन करे वठंदीअ पोइ हिन में शांति ईंदी, पोइ हिन मां भोजन न मिलंदो बर्तन मां। पर द्रौपदी जेसिताईं तूं भोजन न कंदीअ न, चाहे 10 माण्हू खाइनि, या 1,00,000 माण्हू खाइनि, या करोड़ माण्हू खाइनि, हिन मां भोजन न खुटंदो। इन करे हुनजो नालो अक्षय पात्र। छा नालो हो? वो माता द्रौपदीअ खे वरदान मिलियो सूर्य भगवान जे द्वारा। ऐं हुन चालाक कपटी दुर्योधन जी साईं जल्दी न वञिजो, देर सां वञिजो। मुंहिंजा भाउर आहिनि युधिष्ठिर ॾाढो प्रेम कंदा आहिनि मूंसां, उहे थोरो व्यस्त रहंदा आहिनि, तव्हां आराम सां वञिजो, मंझंदि खां पोइ वञिजो। चओ हरे राम। अक्षय पात्र हूंदे बि माता द्रौपदी ऐं पांडव ईअं न कि पियो आहे पात्र त ॾींहं में 10 बार बढ़िया सिधो खाईंदा ई वञूं, न, हिकु समय खाईंदा हुआ। त जिन महिल सभिनी पांडवनि खे भोजन करायो माता द्रौपदीअ, सभी आस पास कोई जीव जंतु पशु पक्षी हा, अतिथि, सभिनि खे ॾिसी करे कोई न हो, भोजन पोइ खाधो, सभिनि खां देर सां चङी तरह ॾिसी। ऐं दुर्योधन उन खां बि पोइ मोकिलियो। दुर्वासा महाराज आया, चवण लॻा पुट असां चऊं था सनानु करे, तूं भोजन तयारु रखजांइ। 10,000 हिकु माण्हुनि जो भोजन, ऐं अक्षय पात्र में भोजन करे वरितो द्रौपदी माता। तॾहिं उनखे कृष्ण जी यादि आई। अहिड़े समय में भॻवान यादि ईंदा आहिनि। जेसिताईं मनुष्य जो सहारो मिले, दोस्तनि यारनि जो, परिवार जो, मोहल्ले जो, तेसिताईं भॻवान काथे यादि ईंदा आहिनि। जॾहिं सभु सहारा निकिरी वेंदा आहिनि, पोइ असां चवंदा आहियूं मानुख की टेक बिरथी सभु जान। की टेक बिरथी सभु जान। हा, पहिरियों थोरी बिरथी सम्झंदा आहियूं, पहिरियों हीला हलाए वेहंदा आहियूं पूरा, पोइ आख़िरीअ में मानुख की टेक बिरथी सभु जान। देवन को एक भगवान, देवन को एक भगवान। हाणे ॿुधायो भाई, द्रौपदी माता त हमेशह श्री कृष्ण खे यादि कंदी, भॻवान जी यादि आई, अखियुनि में आंसू भरिजी आया। हे शाप न ॾियनि, मुंहिंजे पतियुनि जो अहित न थी वञे। द्रौपदी माता भॻवान खे पुकारियो। बनमाली सर्वांतर्यामी, भॻवान काथे रहंदा आहिनि? हर कंहिंसां गॾु रहंदा आहिनि। जेको यादि करे उन सां गॾु विशेष रूप में रहंदा आहिनि। तुरंत यादि करण जी देरि हुई, भॻवान जंगल में ॾिठऊं त घर घराइण जी आवाज़ थी अचे, भॻवान रथ ते पहुची विया। अरे श्री कृष्ण अची विया, कीअं अची विया? न मोबाइल न टेलीफोन, कुझु बि त न हुयो, और जंगल में काॾों अची विया? चओ हरे राम। भगवान कृष्ण भी अची चवन था प्या, मैं भूखा हूं, बोलो वंश, भोजन लावो, जो कुछ भी है ले आओ,
मैं भूखा हूं। भगवान चयो मूंखे बुख लगी आहे। द्रौपदी माता चई त वियासीं कम सां। जेको समस्या जो समाधान करणो उहो खुदि समस्या बणिजी अची आहे। मां त चवां पई हिननि खे भोजन कीअं करायां, हे असांजा अची विया आहिनि भाई साहब, हे चवनि था मूंखे बि बुख लगी आहे। भगवान सम्झी विया, चवनि था द्रौपदी कुछ तो बचियो हूंदो तो वटि, मां नथो चवां भोजन करे खाराए। नीण हेठि थी आहे, आंसू भरिजी आया। हे बनवारी सभिनी भोजन करे वरितो आहे, पोइ मां बि करे वरितो आहे, इन करे त तव्हांखे पुकार कई। भगवान अंतर्यामी चवनि था कुछ तो बचियो हूंदो द्रौपदी। न प्रभु कुछ भी न बचियो आहे। न न ईअं न चओ, तूं बर्तन खणी आ। वचन मञी करे माता द्रौपदी बर्तन खणी आई। श्री कृष्ण भगवान ॾिठो हिकिड़े साग जो उन में पत्तो पियो आहे। छा पियो आहे? पत्तो साग जो। उहो खणी करे भगवान खाधो। पत्रम, इहो पत्र चयो भगवान। ॾिसो साग जो पत्तो बि स्वीकार कयो। छा चवंदो? द्रौपदी माता बि खाई वरितो, यानी झूठो बि खाई छॾियो भगवान। सभिनी जी आख़िरीअ में बचल कंहिंखे खाराईंदा आहियूं असां? महिमान खे बि न खाराईंदासीं। चओ हरे कृष्ण। भगवान उहो पत्तो मुख में रखी करे संकल्प कयो त सभिनी ब्रह्मांडनि में जेके बि प्राणी आहिनि, उहे मनुष्य हुजनि, जीव जंतु हुजनि, पशु पक्षी हुजनि, देवता हुजनि, जेके बि प्राणी आहिनि सभ जा सभु तृप्त थी वञनि। भगवान खे त वीचार करण जी देरि आहे। उन पते मों टिनी लोकनि जो पेट भरे छॾियो भगवान। हाणे जेके 10,000 चेला दुर्वासा महाराज वीचारा स्नान पिया कनि, मलमल नहाइनि पिया, अचानक उन्हनि खे छा थियो? ओघरायूं अचण लॻियूं। ईअं पियो लॻे कि रोटी एॾी खाधी आहे, एॾी खाधी आहे, हे पेट खां वठी करे गले तक भरिजी वई आहे। ऐं चेला चवनि कोन, छो जो गुरु जी ख़तरनाक। गुरुजीअ खे चवंदा त पोइ गुरुजी त वचन सां ई जलाए विझंदा, शाप ॾेई छॾींदा। हथ जोड़े बीठा आहिनि। अरे छा थियो? छो जो गुरुजीअ जी बि आई दशा हुई। गुरुजीअ जो हाल बि उन्हनि खां ख़राबु हुयो। पहिरियों त कारण उहो ई आहे दुर्वासा महाराज। उन्हनि जो त अहिड़ो पेट भरियो भगवान कि होॾे होॾे निहारे ई न सघे। चओ हरे राम। दुर्वासा महाराज ख़ुदि परेशान थिया त हे छा थियो? 10,000 माण्हुनि जो भोजन कंदी उहा सती पतिव्रता स्त्री आहे। उन शाप ॾेई छॾियईं त असांजा कोई ठिकाना न रहंदा। अरे छा थियो छोरो? चवनि था गुरुजी हीअं थो लॻे पियो पेट हीअं गले तक भरियल आहे, हीअं हिकिड़ो चणे जो दाणो बि अंदरि न वेंदो, पाणीअ जी बूंद बि अंदरि न वेंदी, एॾो पेट भरियल थो लॻे। चई उहा ई दशा त असांजी आहे। चई होॾे भोजन चई आया आहियूं। चई हिकु कमु कयो, ओॾे हलो ई कोन, हितो ई चुपचाप भॼी हलो। ईअं न थिए वरी युधिष्ठिर वठणु अचे अर्जुन कि हलो गुरुजी होॾे भोजन तयारु थियो अथव। अहिड़ी डुक पातऊं अथऊं गुरुजी दुर्वासा महाराज 10,000 चेलनि सहित कि नज़र ई न आया। चओ हरे राम। ॾिसो भगवान जंहिं भक्त सां गॾु आहिनि त वॾनि वॾनि खे लेने जा देना पइजी वेंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद। तरी भगवान चवनि था पत्रम पुष्पम फलम तोयम योमा भक्तिया प्रेष्यति। ओहो भक्त मूंखे कुछ भी प्रेम सां अर्पण करे, हे अर्जुन बस शर्त हिकिड़ी प्यार सां ॾे, प्यार सां त कुछ भी ॾे, उहो मां तुरंत प्रत्यक्ष उन जो उहो पदार्थ खाई छॾींदो आहियां। यानी भगवान उहो पदार्थ न खाधो, उहो प्रेम स्वीकार कयो, उहो भाव, उहा श्रद्धा भगवान ग्रहण कई। उन निष्काम प्रेमी भक्त जा अर्पण कयल तिल फुल मां सगुण रूप में प्रगट थी प्रेम सां खाई छॾींदो आहियां, वठंदो आहियां। तंहिं करे हे अर्जुन, तूं जेको कर्म कंदो आहीं, जेको कुछ तप कंदो आहीं, दान कंदो आहीं, स्नान कंदो आहीं, धर्म कंदो आहीं, शुभ कर्म कंदो आहीं, सो सभु मूंखे अर्पण कर। भगवान खे अर्पण याने उन मों फल जी इच्छा कढणु, अर्पण इहो आहे। ईअं न सोचो कि असां श्री कृष्ण अर्पण बि कयोसीं ऐं मां हे दान त कयो, वाधारो त थियो कोन, मां हे बि त कयो, पूजा कई, हीअ आश त पूरी थी कोन, पुत्रदा एकादशी त रखी, पुट त जायो कोन, अरे विजया एकादशी त रखी, दुश्मन जी टंग त भॻी कोन। इहे कम भगवान न कंदा त मना कंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। भगवान खुदि बली महाराज वटि विया त लड़ाई न कयूं, ॾिसो याचक बणिजी विया। तंहिंजे करे असां निष्काम भाव सां जेके बि कर्म भगवान खे अर्पण कंदासीं,
उहे श्री कृष्ण खे अर्पण थी वेंदा। उहे छा थींदा? भगवान जे चरणनि में गुल बणिजी करे चढ़ी वेंदा। उहा भगवान जी पूजा बणिजी वेंदी। उहा भगवान जी असली भक्ति बणिजी वेंदी। ऐं असां सभिनी कर्मनि खां आज़ाद थी वेंदासीं, वरी जन्म मरण जे चकर में न ईंदासीं। बोल वृंदावन बिहारी श्री कृष्ण गोविंद मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ